अनबन हिकु वॾी ख़राब पापी आत्मा आहे जेकी तव्हांखे दुखी कंदी आहे। उहा पैदा कंदी आहे कलह, कलेश, बहस, गुस्से भरी असहमियत, गुस्से भरी गुफ़्त, उहा भावना, उहा जेकी ॻाल्हि हेठां हूंदियूं आहिनि ऐं माहौल ख़राब थींदो आहे पर कोई सच जो सामनो न करे सघंदो आहे। अनबन जाम ख़राब हूंदी आहे। उहा शादी बर्बाद कंदी आहे, कमकार बर्बाद कंदी आहे, गिरजनि खे बर्बाद कंदी आहे। गिरजा वधीक आहिनि जेके शायदि ई बंदि थी वेंदा आहिनि। उन्हनि जे मुक़ाबले असल में जेके टिकियल हूंदा आहिनि ऐं ठाहींदा आहिनि, आकर्षण कंदा आहिनि जीवत गिरजे ते प्रभुअ लाइ। मां हिकु वक़्तु हिकु गिरजे में हुयमि जेके अनबन बर्बाद करे छॾियो हुयो ऐं जाम ख़राब हुई। गिरजे में मौत सुंदर न थी हुई। ख़ासि तौर ते उहो गिरजो असल में जेको सुठो हूंदो हुयो प्रभुअ जे लाइ महान करण जी भावना जे करे उहो गॾु हुयो। अनबन जी भावना जी न सम्झण करे उहो ख़तरनाक निकितो ऐं उहो विरोध में उन ख़िलाफ़ कई। तव्हांखे ख़बर आहे त इन अनबन करे, गुस्से जे करे, माफ़ न करण जे करे, करवाहट जे करे, नाराज़गी जे करे पंहिंजे जीवन मां, पंहिंजे शादीअ मां, पंहिंजे व्यक्तिगत संबंधनि मां, दफ़्तर में उन जो हिसो न ठहो, स्कूल में न ठहो। उन जो हिसो ठहणु ज़रूरी न आहे। हुन जो हिसो न ठहो गिरजे में बि, हुन जो हिसो न ठहो स्कूल में बि। हुन खां परे रहो। तव्हांखे उन खां परे रहण जी ज़रूरी आहे। अनबन जे बिना तव्हांखे कुझु न थी सघंदो आहे। बाइबल जे अनुसार इहो ई लिखियलु आहे, अनबन पैदा थींदी आहे। नीति वचन 28:25 में लालची माण्हू झगड़ो मचाईंदो आहे ऐं जेको उन ते भरोसो रखंदो आहे उहो हटा घटा थी वेंदा आहिनि। हलो हाणे मूंखे चवणु ॾियो जल्दी त अगरि असांखे सचपच प्रभुअ ते भरोसो आहे, उहो असां सां गॾु कुझु न करे सघंदो त असांखे कीअं जलन थींदी। तव्हां शायदि इहे न सम्झियव। असां सचपच प्रभुअ ते भरोसो कयूं, पंहिंजे जीवन सां गॾु भरोसा त कयूं ऐं उहो असां सां गॾु प्यार कंदो आहे। उन जी लाइ असां इहो योजना कई आहे त असां सचपच मुड़ी वेंदासीं ऐं उन जो वक़्तु हमेशह कंहिंसां जलन न कंदासीं। चाहे उहो उनखे तव्हां खां 10 साल पहिरीं मिले जेको तव्हां चाहियो था, तव्हांखे जलन करण जी काई ज़रूरत न आहे। छो त तव्हां प्रभुअ सां विश्वास था कयो ऐं विश्वास तव्हांजो सही वक़्तु ईंदो ऐं प्रभु तव्हां सां आहे। तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो ऐं आशा आहे त तव्हां उहो माण्हू थी सघंदव जेको तव्हांखे मिलियो आहे। तव्हां उन में ख़ुशि थींदव ऐं जाम ज़रूरी आहे इहो करणु। आमीन। मां हिकु दफ़ो वरी चवंदमि, अगरि तव्हां के अहिड़े माण्हुनि जे लाइ ख़ुशि नथा थी सघो जेके तव्हांखे मिलनि था, असां चवंदासीं हासिल करणु चाहियूं था, हिन ॻाल्हि जी जाम ज़रूरत आहे जेको असांखे खपे। छो त प्रभु ते विश्वास आहे ऐं प्रभु असांखे परखण लाइ ईअं कंदो आहे। असांजो रुख परखण लाइ, चरित्र परखण लाइ, असांजे हर हिकु ॻाल्हि सम्झण लाइ उहो असांखे परखण लाइ इहो योजना ठाहींदो आहे, योजना पूरी कंदो आहे ऐं असांखे ठाहींदो आहे उहो ॻाल्हि जेका असां चयूं था ऐं असां दोस्त या ॿियनि माण्हुनि खां पहचान कंदा आहियूं ऐं ख़ाली असांजे लाइ उहो कंदो आहे। प्रभु तव्हां सां प्यारु कंदो आहे ऐं उन तरीक़े सां तव्हांजे लाइ वक़्त ते जेको तव्हां चाहियो था इच्छा पूरी कंदो आहे तव्हांजी। ऐं उहो जेको सही आहे तव्हांजे लाइ उहो हमेशह तव्हांजे लाइ कंदो अगरि तव्हांखे खपे। तव्हां हुनखे संभालण लाइ हुजो। अक्सर असां जाम वधीक फल चाहींदा आहियूं पर असांजी बिल्कुलु जड़ न थींदी आहे। छा थींदो जॾहिं असांजी जड़ न हूंदी? जीअं पहिरें तूफ़ान ईंदे ई तव्हां किरी पवंदा। जाम दफ़ा प्रभु असांजे दिलि में ॻाल्हियूं विझंदा आहिनि, उन खां जाम दफ़ा असांखे ख़बर पवंदी आहे। इन करे प्रभु तव्हांखे वचन ॾींदा आहिनि, कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि जीवन में थी सघे, तव्हांखे जीवन में कुझु थी सघंदो आहे। इन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां इहो सभु करे सघो। संभावना आहे प्रभु सां गॾु सहमत थियो। प्रभु मूंखे सेवकाई में अचण लाइ चई, पर ईअं न इन तरह सां थियणु हुजे हा। अगरि मां प्रभुअ सां गॾु सहयोग न ॾियां त तव्हां चाहे मञो या न मञो, उहो मिलण ऐं जेके चरित्र थींदो आहे, जेके असांजा चाहींदा आहियूं, उहो चरित्र विकसित थींदो आहे ऐं असांखे न मिलंदो आहे। जंहिं महिल असांखे मिलंदो आहे, तव्हां शायदि सोचींदा तव्हांखे इहो नथो मिले जेको तव्हांखे खपे। हिन जो मतिलबु तव्हां सिखो था, तव्हां वधी रहिया आहियो, इन जो मतिलबु आहे।
प्रभुअ जे लाइ असांजो समर्पण शुरू थी चुको आहे ऐं परीक्षा थींदी आहे। सचपच विश्वास कयो इन ॻाल्हि ते। कहिड़ा दफ़ा असां ईअं चवंदा आहियूं त असां हिसो न ठहंदासीं ऐं असांखे चवंदा आहिनि ख़ुशि थियण जे लाइ चवंदा आहिनि। आमीन। इहो आत्मिक वाधारे जो हिकु हिसो आहे। अनबन हमेशा हूंदी आहे, जलन सां। माण्हू में लालच जी भावना हूंदी आहे जो कॾहिं हुन सां संतुष्ट न थींदो आहे त जेको उन्हनि वटि हूंदो आहे ऐं हमेशा वधीक चाहींदा आहिनि जेके हुनखे खपे। हिकु मिंट लाइ सोचो ज़रा, छा तव्हां हमेशा ख़ुशि रहंदा आहियो? मां चाहियां थी तव्हां सोचियो इन जे लाइ। मां हिकु मसीह जे तौर ते जाम साल गुज़ारिया, जाम वॾे वक़्त ताईं सचपच ख़ुशि न रहंदी हुयसि। कॾहिं मां कहिड़ी क़ब्र में आहियां, 1 या 2 ॾींहं या 2 हफ़्ता, जंहिंजे लाइ हमेशा महसूसु थींदो हुयो जीअं कुझु खपे, प्रभु मूंखे कुझु ॾिए थो, मूं वटि न आहे उहो। मां चाहींदी हुयमि प्रभु मुंहिंजे लाइ कुझु हिकु ॿियो कमु करे, मुंहिंजे लाइ मूंखे जेकी सेवकाई खपे उहो मूंखे मिले। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, जंहिंमहिल माण्हुनि खे चैन न मिलंदो आहे उहो हमेशा मुश्किलूं पैदा कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां गिरजे में कंहिंखे विहारींदा आहियो जंहिंजो सुपिनो हूंदो आहे आराधना जी ज़रूरत करण खां पोइ बि उनखे ॻाइण जी संगीत में ॻाइण जो मौक़ो मिलंदो आहे, न मिलंदो आहे, उहो वेही करे इहो ई चवंदो आहे त उनजी आवाज़ आराधना जी अगुवाई करण वारी आहे, वधीक सुरीली आहे, उनखे ख़बर आहे त उहो जाम सुठो ॻाए थो सघे। मूंखे उनजी आवाज़ सुठी न लॻी। छा तव्हांखे उनजी आवाज़ पसंदि आहे? मूंखे उनजी आवाज़ सुठी न लॻी मुंहिंजे वीचार सां। जो लिखियलु गानो उन ॻायो हुई, तव्हांखे उनजो लिखियलु गानो सुठो लॻंदो आहे छो त तव्हां ज़िक्र कंदा आहियो, उन करे तव्हांजी वीचार थी आहिनि के माण्हुनि जा वीचार तव्हां सां गॾु मिलंदा आहिनि त तव्हां चवंदा आहियो कि इहा उनजी सुठी ॻाल्हि आहे। प्रभु इन जे विच में तव्हांखे ॿुधाईंदो आहे कि कहिड़ा दरवाज़ा खुलिया या बंदि थिया ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको तव्हांखे करिणो आहे ऐं तव्हां चवंदव त तव्हां इहो कयो त तव्हां इहो कंदव, छाकाणि त विश्वास तव्हांजे लाइ ऐं प्रभु तव्हांजे लाइ करे थो। तव्हांखे केवल मदद करणी आहे साम्हूं वारे जी, ऐं जेकी तव्हां कंदव उहा सुठी ॻाल्हि कंदव। अगरि तव्हांजी जलन पैदा थी वई त तव्हां उहो न करे सघंदव, उहो तव्हांजो तरीक़ो न थींदव ऐं तव्हां उनखां सवाइ कुझु न करे सघंदव। शैतान छो ईंदो आहे? तव्हांखे जलन पैदा कराइण लाइ ईंदो आहे ऐं तव्हांखे मरम न लॻाईंदो आहे, तव्हांखे चोट हणी वेंदो आहे हमेशा। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था न? जॾहिं असां में सबुर जी कमी हूंदी आहे ऐं असांखे उहो कोन न मिलंदो आहे जेको असां चाहींदा आहियूं, इहो केतिरो आसान थींदो आहे माण्हू खां नाराज़ थियण ऐं उनखे चवण, उनजी बुराई करण। मूंखे अहिड़ी खे पंहिंजी गाॾीअ ते जलन न कंदी आहियां जंहिं वटि मूं जहिड़ी गाॾी हुई। हिन करे सच में जॾहिं माण्हू तव्हांखे इन लाइ राय ॾींदा आहिनि जेके तव्हां वटि हूंदा आहिनि, उनखे हुनजी आपत्ति न थींदी आहे ऐं तव्हां वटि उहो न हूंदो आहे। आमीन। कॾहिं कंहिंजे आसीस सां जलन न कयो। अगरि तव्हां वटि उहो न आहे त तव्हां उन लाइ तयारु थियो। ॾिसो, काश मुंहिंजी भेण जॉयस जेतिरी वॾी सेवकाई हुजे हा, पर मूंखे उहा इच्छा करण सां मिली कोन। इच्छा करण सां मिली न। ॾंद में भराई खाइण खां पोइ बि मां फिनिक्स ते प्रचार कयो ऐं पंहिंजो वादो निभायो ऐं मां कमज़ोर थी करे हज़ारनि माण्हुनि खे केवल इन करे निराश न कयो छो त मुंहिंजी अचण जी इच्छा न हुई। तव्हांखे ख़बर आहे माण्हुनि खे सम्झण लाइ इहो जाम ज़रूरी हूंदो आहे। असां हुनखे न मोकिलियो, पर मां ईअं नथी करे सघां। असां ईअं नथा करे सघूं। जॾहिं असांखे ख़बर पए असांखे पंहिंजो वादो निभाइणो आहे ऐं जाम कुझु थी सघंदो आहे हिते बि प्रचार करण जे अलावा। हिन करे प्रभु तव्हांखे उन सपननि लाइ तयारु करे रहियो आहे जेको तव्हांजे दिलि में आहे, पर तव्हांखे उन जे लाइ एतिरो करिणो आहे, इच्छा न करणी आहे, उहो विरोध न करिणो आहे, उनखे बचाइणो आहे पंहिंजे पाण सां। प्रभु तव्हांखे परखे थो। तव्हांखे सचपच जाम गुस्सो ॾियारे सघंदो आहे। आमीन। मां हिन करे हिकु दफ़ो वरी चवंदमि छो त मुंहिंजे वीचार सां महत्वपूर्ण आहे। जॾहिं असां ख़ुशि न थींदा आहियूं, असांखे ॿियनि माण्हुनि में आसानीअ सां ग़लतियूं
मिली वेंदियूं आहिनि। तव्हां केतिरा ख़ुशि आहियो? छा लगातार हमेशा ख़ुशि हूंदा आहियो? छा तव्हां पंहिंजी शादीअ सां ख़ुशि थींदव जॾहिं तव्हांजो साथी पाण खे बदिलींदो? तव्हां पंहिंजे ॿारनि खां तॾहिं ख़ुशि थींदव जॾहिं तव्हां ख़ुशि थींदव, जॾहिं ॿार स्कूल वञणु लॻंदा ऐं तव्हां चवंदव तव्हां ख़ुशि थींदव, जॾहिं उहो कॉलेज जी पढ़ाई पूरी कंदा तव्हांखे पैसा न ॾियणा पवंदा। तव्हां तॾहिं ख़ुशि थींदा जॾहिं तव्हांजो घर वॾो थींदो। हाणे तव्हांजो वॾो घर आहे, तव्हां तॾहिं ख़ुशि थींदव जॾहिं तव्हांखे तव्हांजे घर लाइ सफ़ाई वारो कोई मिली वेंदो ऐं तव्हां चवंदव तव्हां ख़ुशि आहियो। हिन सॼे संतोष जी कमी जे कारण असांजी हालतूं कोन आहिनि, बल्कि कुझु घटिया थींदियूं आहिनि जेके माण्हुनि जे अंदरि हूंदियूं आहिनि। इन जो मतिलबु आहे त असां पंहिंजे जीवन में प्रभुअ जे विधान ते 100% विश्वास कंदा आहियूं छा? बाइबल में साफ़ लिखियलु आहे, तव्हां आनंद वठंदव त तव्हां पूरी कंदव दिलि जी इच्छाउनि खे। तव्हांखे उन शइ जो पीछो न करणु जेको तव्हांखे खपे, तव्हांखे प्रभुअ जो पीछो करणु घुर्जे जेको तव्हांखे प्यार थो करे ऐं पंहिंजे राज्य में सेवा करण जी कोशिश थो कराए। ऐं तव्हां जिते बि वञो इहो चवणु खपे त ठीकु आहे प्रभु, तव्हां जेको ॾिनो असां उन में ख़ुशि आहियूं। उहा प्रतीक्षा करियो। मूंखे ख़बर आहे तव्हांखे उन ते कमु न करणु आयो आहे, सम्झ में नथो अचे प्रभु तव्हां छा थो करे। उहो कमु कयो जेको प्रभु तव्हांजे लाइ करे थो ऐं तव्हां हुन मां ख़ुशि आहियो। प्रभु हिन वक़्तु कमु करे रहियो आहे। आमीन। तव्हांखे सचपच इलाही शांती प्राप्त थींदी अगरि तव्हां विश्वास कंदव पूरी तरह सां। हलूं था याकूब 4 ते। मूंखे ख़बर आहे जलन हिकु गिनोनी शइ आहे जेके असां में हूंदी आहे। असां सोचींदा आहियूं कि असां हुन खां कीअं अॻियां अचूं ऐं मुक्त थियण ते असां केवल हिकु कमु कयूं जेको तरीक़ो हूंदो आहे खुले में वञी करे उनखे स्वीकार करणु ऐं सामनो करणु, उन जे लाइ जेको जॾहिं हुजे हुते निपटणो पए। ऐं असां अॻियां वधण में तव्हांखे शायदि पंहिंजे भाउ सां या भेण सां जलन थिए। हिननि ॻाल्हियुनि खां पहिरियों जेतिरो थी सघे तव्हां सुठो ठहो। आमीन। पंहिंजो सॼो जीवन जलन ऐं गुस्से में न रहियो ऐं उन ॻाल्हियुनि खे याकूब जे उन वचननि सां मूंखे जाम मदद मिली पंहिंजे जीवन में। उन वक़्तु जॾहिं मां जाम ख़ुशि न हूंदी हुयमि, मूंखे जाम शइ जी ज़रूरत हुई जेके मूंखे मिलणी न हुयूं ऐं मां उनखे हासिल करण जे लाइ मां जाम कुझु कंदी हुयमि, जंहिंजे करे बाइबल जे करे आहे। छा कंहिंखे ख़बर आहे कि शरीर जो कमु छा थींदो आहे? उहो असांजी उहो करण जी कोशिश करणु जेको सिर्फ़ु प्रभु करे सघंदो आहे। प्रभु असांखे सेखारींदो आहे बाइबल रूप ते, जॾहिं असां शरीर जा कमनि पंहिंजे मथां कंदा आहियूं त असांखे सिर्फ़ु हिकु शइ मिलंदी आहे, उहो अनुभव। तव्हांखे इन तरह सां न मिलंदो आहे जेको तव्हां चाहींदव, तव्हांखे उहो मिलंदो आहे जेको तव्हां चाहींदा आहियो। प्रभु खे ॿुधायो ऐं सुठा माण्हू ठही करे प्रभु जी सेवा कयो, उन जी प्रतीक्षा करे उनखे सच कयो। याकूब 4:1 में हिन हफ़्ते हिन जे बारे में ॻाल्हायूं था। ऐं तव्हांजी लड़ाई झगड़ो अची करे उन रुख ते वेंदो आहे ऐं चवंदी आहे तव्हांखे हुनखे हटाइणो आहे ऐं अनबन खे जेकी शइ आहे उनखे इच्छाउनि सां मारे छॾिणो आहे। शुरू कयो इहो ॻाल्हियूं। उहो कोई पद थी सघंदी आहे, उहो कोई भौतिक वस्तु थी सघंदी आहे, तरक़ी थी सघंदी आहे, कंहिं तरह जी सेवकाई थी सघंदी आहे। शइ जेकी असांखे खपे तव्हां उन जी लालच रखंदा आहियो ऐं तव्हांखे मिलंदो कोन आहे ऐं तव्हांजी इच्छा अधूरी रहिजी वेंदी आहे। असां तॾहिं उहो हासिल करे सघंदा आहियूं जेको असां चाहियूं था अगरि असां ॿियनि सां जलन करणु बंदि कयूं, ॾिसणु बंदि कयूं, ॿियनि मायुनि खे ॾिसणु बंदि कयूं ऐं सोचियूं त काश हे मुंहिंजे शरीर तव्हां वांगुरु हुजे हा, काश मां इहो करे सघे हा, काश हीअं हुजे हा, काश हीअं हुजे हा, पर न। हुनखे सुठी तरह संभालणु सिखो जेको तव्हां वटि आहे। तव्हां छो जीवन भर पंहिंजो पाण दुख ऐं परेशान चओ था? छो त तव्हांजे अंदरि उहो ॻाल्हि आहे। तव्हां माई जीअं ठहणु चाहियो था,
तव्हां पहचान कोन्हे, तव्हां पंहिंजी क़ीमत जे तरफ़ तव्हां अॻियां नथा वधी सघो। ऐं ध्यानु ॾियो जेको तव्हांखे आमेन। असां सभई ख़ूबसूरत आहियूं। प्रभु किनो न ठाहींदो आहे, उन असां सभिनीनि खे ठाहियो आहे, पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। असांजे माउ जे पेट में सभिनीनि मायुनि खे ऐं भाइनि खे उन ठाहियो आहे, उहो सुठा आहिनि। आमेन। ऐं असली ख़ूबसूरती ॿाहिरां खां न थींदी आहे, अंदरां थींदी आहे। अंदरां मां अहिड़ी ख़ूबसूरत माई ॾिठी आहे जेकी जाम 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 बदसूरत आहे। तव्हां लालच रखंदा आहियो ऐं तव्हांखे मिलंदो आहे उहो जेको तव्हां चओ था। तव्हां छो ईअं था कयो? वाह, इहा सही ॻाल्हि आहे, इहा सचाई आहे। तव्हांखे पंहिंजी सीमा ठाहिणी आहे ऐं तव्हां उहो न वञी सघंदा आहियो। मूंखे हुन सां नफ़रत आहे। सोचो प्रभु सां छा चवंदा। प्रभु खे राज्य में एतिरो समझौतो थींदो आहे ऐं तव्हां उन इलाइक़े में रहंदा आहियो जॾहिं असां थी सघूं ऐं असां उन माण्हुनि सां प्यार करे सघूं ऐं हिन सां ईअं मदद मिले। मां केॾा दफ़ा शुरूआत में असांजो उन ते वचन हलंदो आहे जेको असां महसूसु कंदा आहियूं, पर यादि रखो तव्हांखे प्रभु सां गॾु वचन पढ़णो आहे ऐं जाम दफ़ा असांखे इहो मिलंदो ऐं तव्हांखे इहो सिखणो आहे जेको तव्हांखे सेखाराइण थी मां। तव्हां हर मुमकिन वचन खे पढ़ो जेको तव्हांखे मिलियो आहे। लालच ते, जलन ते ऐं लोभ ते तव्हां उन ते किथे लिखी बि सघो था। तव्हां उन खे कंप्यूटर में विझी था सघो ऐं तव्हां उन खे किताबनि में लिखी उन जो इक़रार करे था सघो। ऐं जॾहिं तव्हां उन व्यक्ति खे मिलण वारा आहियो जेको तव्हांखे परियां खां ई ख़बर आहे कि तव्हांखे सार आहे, तव्हां उन ते वधण वारा पहिरियों उन सभिनीनि वचन जो इक़रार कयो, प्रार्थना कयो, परमेश्वर सां मदद घुरो ऐं चओसि त मां इहो करे सघां, मुंहिंजी मञो। मां चाहियां थी तव्हां मुंहिंजे लाइ इहा प्रार्थना कयो अची। तव्हां पंहिंजे जीवन जी इन समस्या खां छुटकारो कोन पाए सघंदा आहियो। मां छा कयां मूंखे ख़बर न आहे। मूंखे जॉयस जी सीडी घुराइणु खपे ईर्ष्या जे बारे में। इहो सुठो आहे, हिन जी शुरूआत सुठी थींदी। मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे। सच ॻाल्हि आहे त तव्हांखे सिखणो आहे। तव्हां जाम सच आहियो त तव्हांखे इहो मिलंदो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। हुन जो जवाबु तव्हांखे पाण मिलंदो ऐं तव्हां ॻोल्हींदा। आमेन। मां इहे सभु ॻाल्हियूं किथे सिखियूं आहिनि जेके मां तव्हांखे सेखारियां थी। मूंखे कुझु पक्षों में समस्या हुई ऐं मां पढ़ाई कई, उन जो जवाबु ॻोल्हियो। न सिर्फ़ु मूं वटि, पर अगरि तव्हां चाहींदा आहियो प्रभु तव्हांजो इस्तेमालु करे, तव्हां पाण ई शुरूआत कयो पंहिंजो जवाबु ॻोल्हण में। प्रभु खे खोजण में वक़्तु गुज़ारे छॾियो। प्रार्थना में वक़्तु गुज़ारियो पवंदो आहे ऐं अध्ययन में वक़्तु गुज़ारणो पवंदो आहे। वचन जो इक़रार करण में वक़्तु गुज़ारणो पवंदो आहे। तव्हांजी समस्या हल थींदी। पंहिंजे जीवन में कंहिं माण्हू जी मदद लाइ तव्हांखे मिलंदो। त हत्या ऐं गुस्सो कंदा आहियो ऐं हासिल कोन थींदो आहे संतोष, प्रसन्नता, ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कि कहिड़ी तलाश में तव्हां लड़ो था। मूंखे अॻियां जो वचन प्यारो लॻंदो आहे, मुंहिंजे लाइ जीवन बदिले छॾियो अथई, इन करे न मिलंदो आहे। जॾहिं मां इहो वचन पढ़ियो, मूंखे पंहिंजो जीवन लाइ सभु कुझु मिलियो। अगरि तव्हांखे कुझु खपे प्रभुअ खां घुरो। अगरि उहो सही आहे तॾहिं तव्हांखे मिलंदो। तव्हां प्रार्थना कयो। तव्हां लाइ सुठो न आहे त उहो न मिलंदो। ऐं छो त दुनिया में सभ खां ख़राबु थींदो आहे तव्हां वटि हो हुजे जंहिंजे लाइ तव्हांखे अभिषेक न आहे। काश मुंहिंजी भेण जॉयस जे वांगुरु हुजे हा। तमन्ना करणु काफ़ी आहे। तव्हां सेवकाई जी तमन्ना करे सघंदा आहियो, पर शायदि तव्हां उहा ज़िमेदारी न खणणु चाहींदा आहियो जेके तव्हांखे खणणी पवंदी आहे। सेवकाई मिलण ई आहे, इहो तव्हां चई सघंदा आहियो। तव्हां प्रभुअ जे तरफ़ां वफ़ादार थी सघंदा आहियो। तव्हां उहो करे सघंदा आहियो। इहो करणु शुरू कयो जेकी हुन सां गॾु रखणी पवंदी आहे। ऐं अगरि तव्हां उहा सेवकाई मिली वई त प्रभु जे तरफ़ तव्हां वफ़ादार थी वेंदा ऐं प्रभु तव्हांखे उहो ॾेखारींदो जेको तव्हांखे खपे। तव्हांखे उहो करण जी काई ज़रूरत न आहे। माण्हू मूंखां अची पुछंदा आहिनि तव्हां पंहिंजी सेवकाई कीअं शुरू कई आहे। मां चयो हालेलुया। तव्हां इहा सोचे सघंदा आहियो त ईअं कीअं थी सघंदो आहे। तव्हां प्रभुअ खां वचन हासिल करणु घुर्जे ऐं तव्हां उन प्रभुअ खां वचन वठी करे तव्हां उन ते अमल कयो ऐं अॻियां वधो।
जीअं प्रभु कमु थो करे। जे तव्हां कम ते तरक़ी था चाहियो, तव्हां पंहिंजो कमु कयो सुठे नमूने सां ऐं पाण खे तव्हां अनमोल ठाहियो उन ते, ऐं तव्हां उहो करे सघंदव जेको तव्हांखे खपे, ऐं उन वक़्त ते प्रभु तरक़ी ॾींदो। ॾिसो, इहे जाम ॻाल्हियूं आहिनि ऐं असल में तव्हांखे इहे मिलंदियूं आहिनि जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां छा था कयो। मूंखे उहा आखाणी पसंदि आहे जंहिंजो नालो आहे फिज़ूल ख़र्च। पुटु जॾहिं वञे थो पंहिंजे पीउ वटि ऐं चए थो कि मूंखे पंहिंजा विरासत खपे, इहा ॻाल्हि जाम दिलचस्प आहे। उहो पंहिंजी विरासत थो घुरे उन खां। दिलि में इहा ख़बर हूंदे बि उहो एॾो वॾो न आहे हुनखे संभाले सघे। हुननि खे छो ॾिनी? छो त सिर्फ़ु हिकु तरीक़े सां हुनखे छॾाए सघिबो आहे। हुनखे संतोष मिलंदो जॾहिं उहो घरु वठंदो, उनखे ख़बर पवंदी उहो जेको सोचे थो उनखे खपे ऐं उहो मिली सघंदो आहे। हू घर खां ॿाहिरि निकितो ऐं बाइबल जे अनुसार पंहिंजी सॼी दौलत ख़तमु कई, फालतू ख़र्चनि ऐं नियंत्रण जीवन जीअण लॻो। उन जा पैसा ख़तमु थी विया ऐं शुरूअ खां उनखे ईअं लॻो, रोटी खाइण लॻो जे सूअर खाईंदा हुया। उन जी अखियूं खुलियूं ऐं उन होश आयो त उन चयो, मां पंहिंजे पीउ वटि मोटण वारो आहियां। ऐं उन पंहिंजे पीउ खे सॾायो। जॾहिं उहो वापसि मोटी आयो, उन चयईं त मूंखे पंहिंजो नौकर ठाहे छॾियो। उन चयईं, ॿुधायो, हाणे मां तव्हां सां ॻाल्हियूं थी कयां। जाम फ़र्क़ु हूंदो आहे मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, मूंखे ॾियो चवण में। मां केवल ख़ुशि रही सघंदो आहियां त सूअर जे पाड़े में वञी करे चकर लॻाइणो पवंदो। हलो बि, तव्हां कुझु सम्झी रहिया आहियो मां छा थी चवां? ॿुधायो। असांजे जीवन में अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं हेतिरी मनोहर न हूंदियूं आहिनि, तॾहिं वञी असांखे ख़बर पवंदी आहे। हिकु ॻाल्हि आहे, मनो कि मूंखे कम ते तरक़ी चाहियां थो, पर मुंहिंजी ज़रूरत कोन्हे, मूंखे प्रभु जी तरक़ी खपे। हा जी, प्रभु जी स्तुति थिए। ख़बर अथव तव्हांखे, मां कुंवारी छोकिरी हुयसि, मां शादी करणु चाहींदी हुयसि, पर इहा सच आहे, परमेश्वर मूंसां सचपुच इहो करणु चाहींदो जेसिताईं तव्हांखे ख़बर हुजे। तयारु न हुयसि, छो त मूंखे ख़बर हुई थोरी असुरक्षित आहियां। मूंखे ख़बर पई त मां हुनखे वणंदड़ आहियां ऐं इन करे मां शादी करे वेठसि ऐं शायदि तव्हांजे साम्हूं अची वई आहियां। ऐं पहिरियों मूंखे ख़बर हुई त मां इहो न थी सघंदो आहे, पर मूंखे ख़बर पई त प्रभु मूंसां गॾु आहे ऐं मुंहिंजा संबंध उन जोड़ियईं ऐं उहो रिश्तो हुन जोड़ियईं उन वक़्तु। तव्हां छो न अॻियां वधी करे प्रभु जो आनंद वठंदा आहियो ऐं प्रभु सां गॾु आनंद न रखंदा आहियो? पंहिंजे जीवन में माण्हू जो मज़ो छो न वठंदा आहियो? उन सभिनीनि ॻाल्हियुनि जो आनंद छो न वठंदा आहियो? तनाव छो थींदो आहे तव्हांखे उन ॻाल्हियुनि सां? ख़ुशि छो न रहंदा आहियो उन ते तव्हां? ऐं अगरि तव्हां इहो सभु कंदव त तव्हां प्रभु सां गॾु सम्झी वेंदव कि प्रभु तव्हां सां आहे। तव्हां चवंदव शैतान जो छा कयां? पर उहो प्रभु जे वीचारनि सां आसीस ते रुकावट पैदा कंदो आहे। इहो शैतान ई आहे। काश मां आत्मिक युद्ध जे बारे में थोरो अञा सेखारे सघां तव्हांखे। शैतान उहो ई आहे जेको फटकार करे तव्हांखे अंदरि मिलंदी आहे ऐं मां चाहींदी आहियां तव्हां हिन आत्मा खे चिलाईंदे चओ कि तव्हां इहो करे सघंदा आहियो। मां उहो हासिल करण लाइ जेके मां चाहींदी हुयसि तेसिताईं विर्त रखियो, जेसिताईं मां लॻभॻि मरी न वियसि। मूंखे लॻो मां इहो करे सघंदी आहियां, मुंहिंजी सेवकाई, मां इहो करे सघंदमि, मुंहिंजो सुपिनो आहे, मां इहो कंदमि। जे मां हाणे इहो करे रहियां, प्रभु जी अञा प्रतीक्षा करणु न पई चाहियां, अॼु मां हिते ॻाल्हाए रही आहियां। पर तव्हांखे उन तरीक़े सां जीअणो आहे। मां इहो फ़ैसिलो कयो कि प्रभु मूंसां गॾु हुजे, उहो मां उन्हनि जे जीवन जो आनंद वठां। इहो भुलिजी करे मां सभु कुझु अॻियां वधायो ऐं जीवन जो आनंद वठो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। जेको ॻाल्हियूं थींदियूं आहे तव्हांजे जीवन में, उहो प्रभु करे अची करे पाण कंदो आहे ऐं तव्हांजा दुख जी ॻाल्हि आहे जेकी तव्हां उहो न सम्झी सघंदा आहियो
ऐं तव्हांखे ख़ुशि रहणो आहे उन ॻाल्हि ते जेकी तव्हांजी मानसिकता आहे उनखे वधाइणो आहे प्रभुअ लाइ। ऐं प्रभु चए थो तव्हां विश्वास रखो ऐं अगरि तव्हांजो विश्वास सचो आहे त तव्हां अॻियां वधंदव ऐं जेके तव्हांजा कारण आहिनि उहे सभु परे थी वेंदा ऐं तव्हां हमेशह ख़ुशि रहंदव। जेकॾहिं प्रभु ते विश्वास कंदासीं, शांती ऐं संतोष ॻाल्हाईंदासीं, असां हिकु फ़ैसिलो कयो आहे, मां उहो क़दम खणंदमि जेको मूंखे करिणो आहे। जीअं मुंहिंजे जीवन में शांती हुजे, तव्हांजे जीवन में अनबन न अचे ऐं कोई जॻह न हूंदी अनबन जी। जाम दफ़ा असां ईअं चवंदा आहियूं प्रभु असांखे उहो ॾींदा। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।